दड़ो वेझो ॻोठ अलाह शाह में सैयद अकबर शाह यादगार कमेटी तरफ़ां सिंध जे नाले वारे शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पाड़खो सैयद अकबर शाह जी 19वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें संदसि पुटनि सैयद लतीफ़ अकबर शाह, सुहेल अकबर शाह, शहज़ाद अकबर शाह, शोएब अकबर शाह, संदसि भाइटे PTLF जे अॻूणे ज़िले जनरल सेक्रेटरी सैयद अता हुसैन शाह समेत सियासी समाजी अॻवाननि उस्तादनि समेत ॻोठाणनि वरी अंग में शिरकत कई। उन मौके ते संदसि वॾे फर्ज़ंद लतीफ़ अकबर शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो वालिद सिंध जो इल्मी असासो हो। हुन हमेशह सिंध जी पुठ ते पयल माण्हुनि खे तालीम ॾेई शऊर पैदा कयो। संदसि शाइरी में एतिरी मिठास हुई, संदसि शाइरी हर अंदाज़ खां निराली हुई। शाइरी में सिंध जो दर्द सूंह ज़ाहिर हुई ऐं संदसि शाइरी में लतीफ़ साईं सां कमाल जो इज़हार मुहबत आहे। जॾहिं संदसि शाइरी पढ़ी वेंदी आहे त हवाऊं संदसि आजियां कंदियूं आहिनि।